हिंगोजा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेनेटर पीर सैयद काज़िम अली शाह लखियारी चूंडियल नुमाइंदनि ऐं पार्टी उहिदेदारनि सां गॾु सिंधु दरिया जे रिपड़ी बहारो नूराजा आगड़ा राज़ी देरोबंदनि जो दौरो कयो आहे। सिंध हुकूमत पारां बोर मुतासिरनि जी मदद लाइ क़ाइम कैंपनि जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। कैंपनि में मौजूदु सरकारी अमले खे बोर मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करण जी सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं आहिनि। दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे पीर सैयद काज़िम अली शाह लखियारी चयो आहे त सिंधु दरिया जा बंद मज़बूत आहिनि ऐं सिंध हुकूमत बंदनि जी मज़बूती लाइ अॻुवाट क़दम खयां आहिनि। ख़तरे जहिड़ी ॻाल्हि न आहे, पर उन बावजूद बि समूरी मशीनरी हाई अलर्ट आहे। बोर मुतासिरनि कच्छ जे माण्हुनि जी हर मुमकिन मदद इंतज़ामिया मदद करण में मसरूफ़ आहे। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते वज़ीर आला सिंध समेत समूरे वज़ीरनि तोड़े चूंडियल MNA MPA तोड़े सेनेटर बंदनि ते चौकस आहिनि, उन जी निगरानी कनि पिया। ऐं हुन चयो त कच्चे में अंदरि करायल माण्हुनि खे ॿेड़ियुनि ज़रिए रेस्क्यू कयो पियो वञे। सिंध जी अवाम खे पीपल्स पार्टी कॾहिं बि अकेलो नाहे छॾियो। पीर सैयद काज़िम अली शाह लखियारी सां हिंगोजा टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद अब्बास अली शाह लखियारी, वॾेरो अब्बास राजबर, हाजी मोहम्मद हसन मंगड़े जो अज़ीज़ मेमण समेत PP जा चूंडियल नुमाइंदा ऐं पार्टी उहिदेदार गॾु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।